इम्यून सिस्टम या कुदरती मदाफ़ती सिस्टम बीमारियुनि खां बचाव में असांजी मदद करे थो। जेकॾहिं असांजी इम्यूनिटी बहितर आहे त बीमारियूं घटि थियनि थियूं। जेकॾहिं इम्यूनिटी घटि आहे त बार बार इन्फेक्शन जो थियणु, बार बार ज़ुकाम जो थियणु, थकावट थियणु, इहे अलामतूं आहिनि लो इम्यूनिटीअ जूं। असां पंहिंजे कुदरती तरीक़े सां पंहिंजी इम्यूनिटी खे बहितर करे सघूं था। जेकॾहिं असां हिन 5 ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखंदा अचूं त असांजी इम्यूनिटी स्ट्रॉन्ग रहंदी। कहिड़ियूं 5 ॻाल्हियूं आहिनि? पहिरियों, आराम, स्लीप। क्वालिटी स्लीप असांजे बॉडी जे टी सेल्स खे स्ट्रॉन्ग करे थी, जेके टी सेल्स असांजे इन्फेक्शन खां फाइट करण में हेल्प कनि था, माना असांजी इम्यूनिटी बहितर कनि था। 7 खां 8 कलाक आराम करण सां असांजी इम्यूनिटी बहितर रहे थी। ॿियो, हाइड्रेशन, पाणीअ जो इस्तेमालु। जेकॾहिं असां 8 खां 10 गिलास या 2 लीटर घटि में घटि पाणीअ रोज़ाना इस्तेमालु कयूं था त टॉक्सिन्स बॉडी मां पाणी जे ज़्यादा इस्तेमाल से ख़ारिज थी वञनि था। पाणी जो असांखे इस्तेमालु घणो करणु खपे। जेकॾहिं यूरिन जो कलर जेसिताईं कलर लेस नथो थी वञे, जेकॾहिं हल्को येलो या पीलो कलर बि आहे त माना पाणी जी बॉडी में खोट आहे। असांखे पाणी जो इस्तेमालु वधाइणु खपे। माना घटि में घटि 2 लीटर रोज़ाना असांखे इस्तेमालु करणु खपे, जंहिंसां असांजा बॉडी जा टॉक्सिन्स ख़ारिज थी वञनि था। बैलेंस डाइट। बैलेंस डाइट में मैक्रोन्यूट्रेंट ऐं माइक्रोन्यूट्रेंट अचनि था। मैक्रोन्यूट्रेंट में कार्बोहाइड्रेट, प्रोटीन ऐं फैट शामिल आहे। प्रोटीन जो घणो इस्तेमालु करणु खपे, जेके असांखे हेल्प कनि था एंटीबॉडीज़ ठाहिण में। विटामिन्स, मिनरल्स, इहे माइक्रोन्यूट्रेंट आहिनि, जेके असांखे फ्रूट्स, वेजिटेबल्स मां ज़्यादा मिलनि था। कुझु फूड जंहिंखे सुपर फूड करे चयो वञे थो, जीअं बनाना आहे, एवोकाडो आहे, फिश ओमेगा 3, उन्हनि खे असांखे रोज़ाना इस्तेमालु करण सां असांजी इम्यूनिटी बहितर रहे थी। एक्सरसाइज। एक्सरसाइज करण सां असांजा स्ट्रेस हार्मोन घटिजनि था। 30 खां 40 मिनट डेली एक्सरसाइज करण असांजी ब्लड जी सर्कुलेशन वधे थी ऐं स्ट्रेस हार्मोन घटि थियनि था, इम्यूनिटी बहितर रहे थी। 5, सप्लीमेंटेशन। सप्लीमेंट में विटामिन सी ऐं विटामिन डी। विटामिन सी असांखे फ्रूट्स मां, ऑरेंजिस मां, लेमन मां काफ़ी मिली थी वञे, पर विटामिन डी जी रिक्वायरमेंट असांजी खाधनि मां पूरी नथी थिए। सो विटामिन डी जी सप्लीमेंट वठणु ज़रूरी आहे, जेका असांजी इम्यूनिटी खे बहितर करे थी। सो असांखे इम्यूनिटी खे बहितर करण, स्ट्रॉन्ग करण लाइ हेल्दी फूड्स सां गॾोगॾु क्वालिटी स्लीप, 7 खां 8 कलाक आराम करणु, 8 खां 10 गिलास रोज़ पाणी जा, जेके असांखे हाइड्रेट रखनि था।
ऐं टॉक्सिन्स बॉडी मां रिमूव कनि था। एक्सरसाइज कम से कम 30 मिनट ऐं विटामिन डी सप्लीमेंटेशन। जेकॾहिं असां हिननि 5 ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखूं था त असां पंहिंजी इम्यूनिटी खे स्ट्रॉन्ग करे सघूं था ऐं असां इन्फेक्शन खां पाण खे बचा करे सघूं था। थैंक यू वेरी मच।